तख़लीक़ फाउंडेशन कराची पारां औरतुनि जे हक़नि बाबति इजलास कोठायो वियो, जंहिंमें सिंध असेंबली मेंबरनि शिरकत कई। तख़लीक़ फाउंडेशन आवाज़ सीडीज़ जे भाईवारी सां पार्लियामेंटेरियंस ऐं फ़ैसिले साज़नि सां गॾु पाकिस्तान में सिन्फ़ी तशद्दुद ऐं हक़नि बाबति पॉलिसी इजलास थियो, जंहिंमें सिंध असेंबली जे मेंबरनि पाकिस्तान में सिन्फ़ी बुनियादनि तशद्दुद ऐं हक़नि बाबति पार्लियामेंटेरियंस ऐं फ़ैसिले साज़नि गॾिजी पॉलिसी सेशन में मुशावरत दौरान नंढी उमिरि में शादी बाबति नओं लागू थियल कानून साज़ी समेत औरतुनि जे हामी कानूननि खे लागू करण जो अज़म कयो। सूबे में औरतुनि सां हर तरह जे इम्तियाज़ी सलूक ऐं तशद्दुद ख़त्म करण लाइ घरू तशद्दुद ऐं सिहत जे हक़नि ते बहस कयो। तक़रीब में SSW जे चेयरपर्सन नुज़रत शीरीन, जस्टिस रिटायर्ड माजिदा रिज़वी, सिंध जे वॾे वज़ीर जी सलाहकार वीर जी कोहली, शीमा करमाणी, MPA शाहाना अशर, MPA सरवत फातिमा, महनात रहमान, ज़िया अवान एडवोकेट ऐं ॿियनि शिरकत कई। तख़लीक़ फाउंडेशन जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर मोहम्मद याकूब इजलास खे ख़िताब कयो। MPA राबिया ख़ातून ऐं शाहाना अशर ॿियनि इन हक़ीक़त जी इंतहाई तारीफ़ कई त सिंध असेंबली औरत पार्लियामेंटेरियंस ख़ासि करे औरतुनि, छोकिरियुनि, ॿारनि ऐं ट्रांसजेंडर बाबति कानून साज़ी ऐं ॿियनि मामलनि खे अॻिते वधाइण में मुअसर किरदारु अदा करे रही आहे। इन मौक़े ते वीर जी कोहली जो चवणु हो त गुज़िरियल कुझु सालनि दौरान औरतुनि जी हिमायत बाबति कानून साज़ी में सिंध हुकूमत मुअसर किरदारु अदा कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk